अस्सलामुअलैकुम जी सिंध सदा सिंध जी आहियां गुल मोहम्मद सामू तव्हां ॾिसी रहिया आहियो गुल समूह चैनल। अॼु असां तव्हांखे सेखारींदासीं फ्यूचर इंडेफिनिट यानी फ्यूचर सिंपल यानी ज़मान मुस्तक़बिल सादो। हाणे इहो जेको ज़मान मुस्तक़बिल आहे उहो को माना फ़ेल असांखे ॿुधाए त फ़ाइल को कमु ईंदड़ वक़्त में कंदो या कमु कंदो, ठीकु आहे, ईंदड़ वक़्त में। त असां अॼु उन जे बारे में सिखंदासीं। त उन जे अचो त वसफ़ जी तरफ़ वञूं त अहिड़ो फ़ाइल जेको असांखे ॿुधाए त फ़ाइल ईंदड़ वक़्त में को कमु करण वारो आहे या कंदो त उनखे ज़मान मुस्तक़बिल चइबो आहे। हाणे हिन में फ़इल जी पहिरीं सूरत लॻंदी यानी V1 वर्ब जी पहिरीं सूरत लॻंदी हिन टेंस में फ्यूचर इंडेफिनिट में। हाणे ॾिसो अचूं था बनावट जे तरफ़, स्ट्रक्चर जे तरफ़। त पहिरीं असांखे छा खपे, सब्जेक्ट, पोइ छा खपे हेल्पिंग वर्ब, पोइ छा खपे मेन वर्ब। पर मेन वर्ब जी लॻंदी V1 यानी वर्ब जी पहिरीं सूरत। पोइ असांखे खपे ऑब्जेक्ट, इहो आहे स्ट्रक्चर। त अचो त जुमिले जे तरफ़ हलूं। जुमिलो आहे त हू पार्टीअ में शिरकत कंदी। त हाणे इहो ईंदड़ वक़्त जे बारे में आहे। त प्यारो भलो त असांखे ख़बर पई हिन मां सिंधीअ मां त इहो ईंदड़ वक़्तु आहे, जेको ईंदड़ वक़्तु उन जे बारे में आहे। अचो अंग्रेजी जी तरफ़। हाणे शी सब्जेक्ट आहे, हिन विल ॿुधायो, हिन असांजी सोच में तब्दीली आंदी, सोच मटाई। त इहो विल आयो आहे, इहो हेल्पिंग वर्ब आहे, फ्यूचर लाइ कमु ईंदो आहे। विल अॼु अकेली आहे, उन में विल लॻो आहे, ठीकु आहे। अटेंड यानी वर्ब जी पहिरीं सूरत V1 द पार्टी, पार्टी ऑब्जेक्ट आहे, ठीकु आहे। अचूं था जुमिले ॿिए तरफ़। मुनीब अंब खाईंदो। हाणे बि ॾिसो इहो तव्हां प्यारा ॿारो सम्झो त इहो जेको ईंदड़ वक़्त में खाधो बि कोन्हे, खाईंदो अलाए कॾहिं, ठीकु आहे। त हाणे हेॾे ॾिसूं था त जुमिले जी तरफ़ हलो अंग्रेजी। त मुनीब सब्जेक्ट आहे, इहो विल जेको आहे हिन असांजी सोच बदिलाए, सोच में तब्दीली आई। त विल छा थो ॿुधाए, मतिलबु को मुस्तक़बिल जे बारे में ॿुधाए थो, फ्यूचर जे बारे में ॿुधाए थो। ही विल ईट छा कोन आहे, वर्ब जी V1 ऐं मैंगो ऑब्जेक्ट आहे। अची वियो मुनीब अंब खाईंदो अलाए कॾहिं, ठीकु आहे। अचूं था जुमिलो नंबर 3 जी तरफ़। त असीं कुझु ॾींहंनि में ख़त लिखंदासीं। न कमु थियो आहे न जारी आहे, न कमु थियो आहे न जारी आहे, माना ईंदड़ वक़्तु जेको ईंदो वक़्तु उन में इहे ख़त लिखंदा, असीं ख़त लिखंदासीं। त हाणे अचो था अंग्रेजी जी तरफ़। त शल हेल्पिंग वर्ब आहे। हिन जेका सा असांजी सोच बदिलाई। असीं कुझु ॾींहंनि में ख़त लिखंदासीं। हाणे ॾिसो इहो बि जेको ईंदड़ वक़्तु आहे, सिंधी में असांखे ख़बर पए ईंदड़ वक़्तु आहे, अंग्रेज़ी में फ्यूचर आहे। हाणे जेको असीं आहे उहो ॾिसो असीं आहे त शल आहे। हाणे हिन असांजी सोच बदिलाई, हेल्पिंग वर्ब, हिन असांखे ज़मानो ॿुधायो, हिन असांखे छा ॿुधायो, टेंस ॿुधायो त आऊं ही टेंस आहियां, मुस्तक़बिल आहे, माना मुस्तक़बिल सादो। राइट वर्ब जी जेका 1 लॻंदी V1 वर्ब में। लेटर ऑब्जेक्ट इन सम डे। असीं कुझु ॾींहंनि में ख़त लिखंदासीं। न कमु मुकमल थियो आहे न कमु जारी आहे, यानी कि हिन जुमिले मां असांखे ख़बर पई त को कमु ईंदड़ वक़्त में थींदो। त हाणे मिसाल तव्हां ॾिसूं
त कई मिसाल आहिनि बाबा गुलमनीर HSD थींदो अलाए कॾहिं, मोहम्मद हसन मास्तर थींदो अलाए कॾहिं, गुल मोहम्मद इंजीनियर थींदो हाणे अलाए कॾहिं, रुखसाना मानी पचाईंदी अलाए कॾहिं पचाईंदी। फ्यूचर जो मक़सदु आहे इहो, त हाणे इहो कोन्हे त भले सेकेंड में गुज़री वेंदी पर ॻाल्हि उहा फ्यूचर में ईंदी, माना सादे में ईंदी। रुखसाना मानी पचाईंदी आहे त इहो ई हाल जी ॻाल्हि, पर हाणे ईंदड़ वक़्तु जेको हूंदो, ईंदड़ वक़्तु जेको उन में पचाईंदी मानी। हाणे मिंट गुज़रे 5 मिंट खां पोइ पचाए, ईअं आहे फ्यूचर जे बारे में। त अचो त जुमिलनि जी तरफ़ हलूं। प्यारा ॿार सम्झी विया या सम्झायांव? त असांखे रुॻो इहो सम्झणो आहे त आईअ सां शल लॻंदो ऐं हुईअ सां शल लॻंदो, ॿियनि जेके ॿिया सब्जेक्ट आहिनि उन्हनि सां विल लॻंदो। हा बाक़ी आईअ सां जेकॾहिं विल लॻे त उहो ज़रूरु कमु थींदो, हुईअ सां विल लॻे त उहो ज़रूरु कमु थींदो, ईअं आहे। उहो जेको थो बाद में, पर तव्हांखे ॿुधाए छॾियां थो त उहो ज़रूरी कमु आहे। ऐं चंड मामा खां ज़रूरु बि ईंदुसि त उन में लॻंदो आहे आई विल, त ज़रूरी कमु जेको हूंदो आहे उन में विल लॻंदो। आई आहे त सब्जेक्ट उनखे ॾिसिबो त शल आहे त उनखे विल में इस्तेमालु लॻंबो। अचूं था सुवाल जी जुमिले लाइ। असां मिसाल छा हूअ पार्टीअ में शिरकत कंदी? सुवाली जुमिलो आहे। छा आहे सुवाली जुमिलो आहे? इंट्रागेटिव। हिकिड़ो जुमिलो आहे इंट्रागेटिव जो। असां ॾिसूं था वरी अंग्रेज़ी तरफ़, हाणे जेके हेल्पिंग वर्ब आहिनि, मां वरी बि असां सां करे हलां त तव्हांखे प्यारा ॿार पहिरीं बि चई चुको आहियां त जेके हेल्पिंग वर्ब आहिनि उहे जेका असांजी मदद कनि था, हेल्पिंग वर्ब उहे जेकॾहिं पहिरीं नंबर ते रखिया वेंदा त उहो सुवाली थी पवंदो। ठीकु आहे। अचूं था विल, अला विल लॻो सुवाल वारा कमु आयो, पहिरें नंबर ते आयो ही विल हेल्पिंग वर्ब। हिन असांजी सोच बदिलाए त हीअ मुस्तक़बिल जो जुमिलो यानी फ्यूचर जो। शी सब्जेक्ट आहे, अटेंड ही बि वन आहे, अटेंड ही बि वन आहे, माना वर्ब जी पहिरीं सूरत आहे। द पार्टी ऑब्जेक्ट आहे। छा उहा पार्टी में शिरकत कंदी? त हाणे ईंदड़ वक़्त जे बारे में आहे, उन में चइबो विल शी अटेंड द पार्टी। सवलो पियो आहे। अचूं था ॿिए जुमिले जी तरफ़। हीअ आहे नाकारी जुमिलो, माना निगेटिव। छा आहे? निगेटिव जुमिलो आहे। मुनीब अंब न खाईंदो, इनकारी जुमिलो आहे, निगेटिव आहे। त अचो था अंग्रेज़ी जी तरफ़। मुनीब आहे पहिरें नंबर ते सब्जेक्ट, पोइ उन असांजी सोच में तब्दीली आंदी। तब्दीली कंदे हीउ विल असांखे ॿुधाए थो त फ्यूचर जो जुमिलो आहे। छा जो जुमिलो आहे? पर फ्यूचर पर सादो। विल नॉट ईट मैंगो। हीउ जेको ईट आहे इहो असली वर्ब आहे, V1 लॻो आहे। हिन में लॻंदो वर्ब जी पहिरीं सूरत लॻंदी, माना पहिरियों फार्म लॻंदो। ठीकु आहे। मुनीब विल नॉट ईट मैंगो। हाणे जेको मूं तव्हांखे पहिरीं बार तफ़सील सां ॿुधायोसि, वज़ाहत करियां त नॉट जेको आहे उहो ईंदो ई 3 नंबर ते। हीउ हिकिड़ो सब्जेक्ट आहे, विल ॿियो नंबर आहे, नॉट 3 नंबर ते ईंदो, 3 नंबर ते ईंदो नॉट। कहिड़ो बि टेंस हुजे उन में नॉट 3 नंबर ते ईंदो। पोइ उन खां पोइ वर्ब लॻंदो, नॉट खां पोइ वर्ब लॻंदो। ठीकु आहे। हाणे ॾिसो मुनीब विल नॉट ईट मैंगो। सम्झो रे पिया, रुॻो सम्झण जी ॻाल्हि आहे। अचूं था जुमिले जी तरफ़। छा असीं कुझु ॾींहंनि में ख़त न लिखंदासीं? इहो बि ईंदड़ वक़्त जे बारे में सुवाली आहे ऐं नाकारी आहे, माना इंट्रागेटिव ऐं निगेटिव आहे। ठीकु आहे। सुवाली बि आहे ऐं निगेटिव बि आहे। त असां ॾिसूं त छा आयो सिंधीअ में। हिते लॻंदो शल, हिनखे सब्जेक्ट खे ॾिसिबो।
तो सब्जेक्ट असी आहे त असी जी माना वही आहे तो जेको उन में छा लॻंदो इन में शल लॻंदो शल हेल्पिंग वर्ब पहिरें नंबर ते वही अची वियो ॿिए नंबर ते नॉट ॾिसो अची टे नंबर ते हिकु ॿ टे नॉट ईंदो टे नंबर ते राइट लेटर इन सम डेल यानी कि शल वही नॉट राइट लेटर इन सम डे हाणे छा असीं कुझु ॾींहंनि में ख़त न लिखंदा इहो बि ईंदड़ वक़्तु आहे असीं हिनखे सम्झूं त ईंदड़ वक़्तु छा आहे को फाइल ईंदड़ वक़्त में कमु कंदो या करण वारो आहे ठीकु आहे अचूं था तव्हांखे वरी बि ॿुधायूं था त आईअ सां शल वीअ सां शल ऐं ॿियनि सभिनी सां यू विल ही विल she will, it will, they will, नालो कहिड़ो बि हुजे उन में विल लॻाइणा हा वरी तव्हांखे वॾा ॿुधाए अचां जेकॾहिं इहा आई आहे इन में ही विल इस्तेमालु थींदो त उहो ज़रूरु को कमु थींदो कहिड़ो कमु हूंदो फाइल कमु कंदो त उहो ज़रूरु थींदो आउं कराची वेंदुसि ज़रूरु बि आउं कराची ज़रूरु वेंदुसि त उन में लॻंदो विल आई आहे त उन में तब्दीली थींदी हुनजी तब्दीली थींदी विल जी या जेकॾहिं ही शल अची वञे उहो बि तव्हांखे ॿुधाए छॾियां त उन में बि ईअं थींदो त उहो ज़रूरु को कमु थींदो ज़रूरु लाज़मी कमु थींदो ठीकु आहे सम्झी विया या सम्झायां अहिड़े नमूने सां ही आहे शी आहे हिन जाइ ते शल अची वियो तॾहिं बि साॻियो नी ॻाल्हि उहो तब्दीली कंदा बाबा इहो ज़रूरी कमु थींदो मूंखे आउं ज़रूरु क्रिकेट रहंदुसि त ईअं आहे ठीकु आहे सम्झी विया त असांखे हिन मां ख़बर पई त फ्यूचर इनडेफिनेट ईंदड़ वक़्त जे बारे में ईंदो आहे सिंधी में हुनखे चइबो आहे मुस्तक़बिल माना ईंदड़ वक़्तु हाणे ईंदड़ वक़्तु ॾिसो न हिकिड़ो सेकेंड आहे उहो हाणे सेकेंड गुज़रियो ठीकु आहे हाणे ईंदो हिकु मिंट खां पोइ अचे 5 मिंट खां पोइ अचे महीने खां पोइ अचे माना ईंदड़ वक़्त में ॻाल्हि मानी खाईंदुसि हाणे राति जो त मानी खाईंदो पर अलाए केॾी महिल मिंट खां पोइ 5 मिंट खां पोइ 10 मिंट आउं मानी खाईंदुसि ठीकु आहे आउं मानी खाईंदुसि आउं आहियां छा लॻंदो या हूअ किथे लिखंदी हूअ केॾी औरत आहे उन में छा लॻंदो हूअ शी पोइ छा लॻंदो विल त असांजो जो मक़सदु आहे त ईंदड़ वक़्त में कमु कंदो या वाॾो दरवाज़ो ठाहींदो अलाए कॾहिं ठीकु आहे या मिस्त्री पखो ठाहींदो अलाए कॾहिं 5 मिंट खां पोइ ठाहे महीने खां पोइ ठाहे साल खां पोइ ठाहींदो अलाए कॾहिं त मक़सदु ॻाल्हि इहो त फ्यूचर असां हुनखे सिंधी खे सम्झूं सिंधी असीं सम्झंदासीं प्यार पर असीं सिंधी आहियूं असांखे पहिरीं असांखे ज़माननि जी ख़बर हुजे सिंधी ज़माननि जी ख़बर हुजे पोइ सवलो आहे आईअ सां लॻंदो शल वीअ सां लॻंदो शल ॿियनि सभिनि सां लॻंदो विल बसि ॻाल्हि एतिरी आहे ॻाल्हि एॾी ॾुखी आहे कान का सम्झी विया या सम्झायां हा हाणे जीअं त असां अॼु तव्हांखे फ्यूचर इंडेफिनेट जे बारे में ॿुधायो ऐं 3 इंडेफिनेट ॿुधाए वियुसि 3 तव्हांखे परफेक्ट ॿुधायो त हाणे इनशाला नेक्स्ट में तव्हांखे 6 कंटिन्यू घणा 6 कंटिन्यू उन जे बारे में ॿुधाईंदुसि तव्हां पंहिंजा व्यूज़ ॾियो सब्सक्राइब करियो असांजी दिलि अञा बि वधे त असीं महिनत करियूं जीअं त सिटूं अचनि बि उस्तादनि जूं इनशाला तव्हीं पास थींदा पर पास थियण खां पोइ महिरबानी करे पंहिंजे जिते तव्हांखे पोस्टिंग मिले उते ॿारनि खे स्कूल में पढ़ाइजांइ इहा मुंहिंजी वॾी ख़ुशी आहे मूंखे वधि खां वधि इहा ख़ुशी थींदी जीअं सिंध सदा सिंध जीए सदा ई सिंध वारा जीअं